नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ खाणण खोसो में ज़मीन जी खणियल मकादे तां खोसो बिरादरी जे हथियारबंदनि जी चढ़ाई। दीन मोहम्मद खोसो, धनी बख्श खोसो, गुल मोहम्मद खोसो जे घरनि ते हलाण करे घर में मौजूद औरतुनि मासूम ॿारनि मथां तशद्दुद करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान घर खे ॾिनल लोढ़े खे बाहि लॻी वई। हथियारबंदनि घर में रोक रक़म खणी फरार थी विया। होॾां मुतासिरीन अहिड़े इतला अधु पुलिस सदोजा खे ॾिनी, पर पुलिस न पहुती। फायर ब्रिगेड घुराए बाहि ते कंट्रोल कयो वियो। हिन सिलसिले में घर धणी मुतासिर मोरो प्रेस क्लब पहुची धनी बख्श खोसो, नादर खोसो, वकील अहमद खोसो एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिथे धनी बख्श खोसे ॿुधायो त मूं 3 साल अॻु मोहम्मद शरीफ खोसो, ज़हूर अहमद खोसो, काज़िम खोसे खे वापार ज़रिए 4 मेहूं ॾिनियूं, जंहिंजी कुल रक़म 8,50,000 आहे। जंहिं बाद मूं हिननि खां वरी लिखत तहत 2.5 एकड़ ज़री ज़मीन 5 साल ताईं मकादे तौरु खई, जंहिं जा मुकमल पैसा ॾेई एग्रीमेंट कराए। इहा लिखत एग्रीमेंट पिणु मूं वटि मौजूदु आहे। हाणे हू बाअसर हुजण करे मूंखे धमकियूं ॾींदे मकादे ते ॾिनल ज़री ज़मीन वापसि करण जो चई रहिया आहिनि। न ॾियण जी सूरत में संगीन नतीजा भोगण, कूड़ा केस दाख़िल कराइण सां गॾु मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अॼु असांजे घरनि ते 6 खां मथे माण्हू हथियारनि सां हलाण करे घर में मौजूदु असांजी औरतुनि मासूम ॿारनि ते तशद्दुद करे फायरिंग करे खौफ़ हरास पकड़जी घर जे लोड़े खे बाहि ॾेई धमकियूं ॾींदा फरार थी विया आहिनि। असां अहिड़ी रिपोर्ट हद जे थाणे सदोजा खे ॾिनी, पर पुलिस न पहुती। हाणे असांखे हिननि मां जानी तोड़े माली ख़तरो आहे। बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी कदम खणे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।